एहतजाज करे रहियो आहे तव्हां कहिड़ो मसइलो आहे बाबा असां सां ज़ुल्म आहे न हक़ आहे बाबा औरतुनि जो ॾींहुं मल्हायो थो वञे पियो ऐं सभिनी जो ॾींहुं मल्हाया था वञनि पिया शागिर्दनि जा ॾींहं था मल्हाया वञनि माहिरनि जा ॾींहं मल्हाया था वञनि पिया ऐं असां मज़लूम मुड़ुसनि जो ॾींहुं छो नथो मल्हायो वञे जॾहिं त थांव असां था धोऊं घर जो कमुकार असां कयूं मोचड़ा असां खाऊं पादरनि जो ज़ीपट असां ते आहे खला असां ते ऐं घर ॿाहिरि कमायूं असां हे रॾूं वेठियूं वञे हिते जेको आहे घर में टेकियूं जेको आहे खटनि ते वरी जेको आहे उहे असांखे विढ़नि थियूं पयूं खले जो ज़ीपट आहे असांजे मथां जेको आहे ज़ुल्म असां अगरि भाउ तव्हांजो मसइलो कहिड़ो आहे बाबा मसइलो इहो ई आहे चवंदो त की मां जॾहिं असां ज़ाती असां सां जेको आहे लॻो पियो आहे ज़ालनि जो इहो मूंखे ॿुधाए त असांजो ॾींहुं छो थो मल्हायो वञे तूं ॿुधाए टैंकर आहे अलाए छा आहे अलाए कहिड़ी भला आहे असां तव्हांजो आवाज़ त खयूं आहे तव्हां चवणु छा था चाहियो तव्हां कहिड़ो असां चवणु चाहियूं था त असांजो ॾींहुं मल्हायो वञे मज़लूम मुड़ुसनि जो बाबा मां पाण उहिदेदार आहियां मजू मुड़ुस एसोसिएशन जो ऑल पाकिस्तान मजू मुड़ुस एसोसिएशन आहे असांजी मां उहिदेदार आहियां मां उनजी चेयरमैन आहे पाण उहा मां ठाही आहे पाण मज़लूम आहे मुंहिंजा ॿिया मज़लूम मुड़ुस आहिनि मां सभिनी खे इहो पैगाम ॾियणु थो चाहियां त मुंहिंजा मज़लूम जेके बि मुड़ुस आहियो बाबा पैगाम ॾियणु थो चाहियां हिन मीडिया जे जेको आहे थ्रू तूं जे टैंकर जे थ्रू त बाबा उहे मूंसां गॾिजो मूंसां शामिलु थियो त असां तहरीक कयूं ज़ालुनि जे ख़िलाफ़ु असां सां ज़ुल्म आहे असां सां न हक़ आहे असां सां देगड़ियूं असां था धोऊं पिया हर शइ असां था कयूं छेड़ा असां कढूं ॿारनि खे असां परचायूं हर शइ कयूं मानी असां पाण परचायूं हर शइ पचायूं ऐं साईं खे चऊं थांव असां धोऊं जेको बि घर जो कमुकार आहे रुॻो बसि इहो ज़ुल्म आहे बाबा मीडिया ते लॻो पियो आहे जिथे किथे त तव्हां साईं जेको आहे सो ज़ालुनि सां विड़ो था हीअं था कयो कारोकारी हे आहे हो आहे बाबा असां मज़लूमनि सां कहिड़ो नाहक लॻो पियो आहे उहो कहिड़ो चवे ई कोन थो उथारे ई कोन थो आवाज़ भला छो तूं ॿुधाए टैंकर ॿुधाए मां चवां थो जी नाज़रीन हे मज़लूम मुड़ुस आहे जेको हिनमहिल एहतजाज करे रहियो आहे ऐं हे चवे थो थांव धोईंदाऊं हर शइ कयो असां त हेॾे माइक हेॾे केर बाबा हेॾे केर मां थो चवां त असांजो ॾींहुं मल्हायो वञे असांखे त ॻाल्हाइण ॾियो नी मज़लूमनि जो बाबा ॾींहुं मल्हायो वञे तूं अरे ॿुध त ले छा कंदो हेॾे मुंहिंजो ॿुध न मुंहिंजो ज़ुल्म जेको न हक़ आहे बाबा मूंखे मतिलबु ज़ाल कुटियो आहे घरों मूंखे ॿाहिरि कढियो अथई असां छा कयूं था मुंहिंजो ॻाल्हि ॿुध त माइक बाबा ॻाल्हाए छा थो चरियो ई छा आई दिमाग़ु ख़राबु अथई छा मां इहो थो चवां पियो त मूंखे हिनमहिल ज़ाल हेॾो खेॾो ॾिस मुंहिंजो पुठी ॾिस बाबा खले जो ज़ीपट जेको रिपड़ो हुयो हीअं कुटियो अरे बाबा इहो वरी तूं कुटे थो खुदा हीअं कुटियो अथई नी तव्हां सेखारियो अथनि तव्हांखे हीअं कुटियो अथव सेखार त मूंखे मां चवां थो असांजो ॾींहुं मल्हायो वञे असां मज़लूम मुड़ुसनि जो मूंखे माइक वरिती कर मां चवां थो असांजो ॾींहुं मल्हायो वञे न त ॿी सूरत में असां मां एहतजाज कंदुमि मां पाण साड़ी थो वञी मां कराची प्रेस क्लब ते ईंदुमि असांजो ॾींहुं मल्हायो वञे असां सां इंसाफ़ कयो वञे असां मज़लूम मुड़ुस आहियूं असां सां ज़ुल्म आहे असां सां नाहक़ आहे मां ॿुधायांव थो पोइ वरी सुठो न थींदो मां इहो वज़ीर आला खे साईं खे मां चवां थो साईं सभिनी खे पाकिस्तान जे वज़ीर आज़म पाकिस्तान खे मां इहो अपील थो कयां पियो त असां मज़लूम मुड़ुसनि जो ॾींहुं मल्हायो वञे असां सां ज़ुल्म आहे असां सां नाहक़ आहे असां बाबा बरोच माण्हू असां हर गैरत वारा माण्हू पर असां त ज़ालुनि हाणे ज़ुल्म भरे ॾिनो आहे अॻे असांजो गैरत हूंदो हो वॾो मसइलो हूंदो हो वॾो अलाए छा हूंदो कंधार हूंदो हो असां बाक़ी मां पाण कंधार हूंदो हो मुंहिंजो अबो ॾाढो कंधार हो हाणे भड़वा थी विया ज़ालनि खे कुटींदो न बाबा हे कहिड़ी ॻाल्हि कंदो चरियो ई छा ई अलाए छा अलाए कहिड़ी ॻाल्हि न करे मां तोखे ॻाल्हि हिकिड़ी कयां थो मुंहिंजो पूरो ॻाल्हि त ॿुध न छो थो मल्हायो असां पादर था खाऊं तव्हां पादर छो था खाओ अरे बाबा पादर पोइ ज़ुल्म आहे न इहो जेको आयो आहे पंहिंजो ख़ुदा जी का मार पोइ जेको नओं आयो आहे न हुकूमत इहो वॾो बेग़रताई आहे इहो यहूदी जो बच्चो यहूदी जो पुटु आहे पहिरें नंबर जो असां सां ज़ुल्म नाहक़ ॿारायो आहे उन्हनि खे मथे ते चाढ़ियो अथई हुन अची इहो सर तव्हां छा करे इहो केरु बाबा इहो तव्हांखे छा करे जेको निभागो आहे बेशिकिलो ख़ुदा जेको मार पुट असां त ज़ुल्म नाहक़ न ॿारियो आहे तूं वरी चवें थो छा कंदो मीडिया जे साम्हूं इहे तव्हां छा था लफ़्ज़ ॻाल्हायो मां हे लफ़्ज़ ॻाल्हायां थो सुठो थो ॻाल्हायां असां ग़लति लफ़्ज़ थो ॻाल्हायो था मुंहिंजो इहो इंसाफ़ कयो वञे मुंहिंजो ॾींहुं मल्हायो वञे मुंहिंजो जेको बाबा असां मज़लूम मुड़ुसनि जो ॾींहुं मल्हायो वञे मुंहिंजो न मां चवां मज़लूम मुड़ुसनि जो ॾींहुं मल्हायो वञे मुंहिंजो अज़ा मुंहिंजो सभिनी जो इहो हथु वधी घणा मज़लूम मुड़ुस हुआ बाबा सॼे घर में तोखे मज़लूम मुड़ुस मिलंदो मां तोखे ॿुधायां हर घर में अॼुकल्ह तोखे मज़लूम मुड़ुस न मिले त बाबा मुंहिंजे लाइ जेको सज़ा चोर जो उहो मुंहिंजो सज़ा
मुझे यही गाल बाबा जुल्म ना हक तू गाल के कयो या चाहि तो गाल न वतो वाला शादी ना है कि थियो है तो जो मुझे ख्याल में छा मरो जमानो ता कंदा रहंदो ता अरे बाबा मरो चो त छा है निभागे यो जेको हुकूमत आयो चंड्रो एरिया ता जला वेर बाले दिनो आए बे वरी तू थलजे एकरो महांगाई को ने भागे बे वरी उनके माइन के तो चवे तो मेरा जिस्म मेरी मर्जी ये ना हक जुल्म है छा पोइ तेंदे पंहिंजो हथी वठायो आहे न नी बेगरत आहे को वॾो कमीनो यहूदी जो पुट आहे पहिरें नंबर जो माइन ते तव्हां ज़ुल्म कंदो त तॾहिं त हुन बि करायो हर शइ छाजो ज़ुल्म कंदो तव्हां माइन खे मार कुट था कयो बरोच को रिवाज मानी पचाईंदियूं हर शइ कमु कंदियूं मां पाण मानी पचाए हाणे हथनि खे अटो लॻो पियो आहे तव्हांखे रिवाज आहे हूंदो न शौक़ु हूंदो शौक़ु छा चइबो आहे खले जो रीपड़ो आहे बाबा मथो रीप हटावे तूं चवे थो शौक़ु हूंदो चरियो ईअं अलाए छा ई अलाए छा टैंकर थियो हाणे नओं टैंकर अलाए छा आहे ख़बर पवे कोन थो असांखे जेको आहे तुंहिंजो त जी नाज़रीन तव्हां ॾिठो जेको